अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण जेको क्लास पढ़ंदासीं उहो आहे 9 दर्जे जी लाज़मी सिंधी जा इस्तिलाह। पहिरीं जेको मूं क्लास हलायो उहो सभिनी लेसन्स मां लफ़्ज़ ज़िद हुया ऐं हाणे हीउ जेको ॿियों क्लास आहे उहो इस्तिलाह आहे कि पहिरें दर्जे जा पहिरें क्लास जा इस्तिलाह आहिनि, उनखां पोइ पहिरें सबक़ जा, उनखां पोइ कंहिं सबक़ में आहिनि कंहिं में न आहिनि। बहरहाल जेके बि इस्तिलाह 9 दर्जे जी सिंधी में सब्जेक्ट में आहिनि मां उहे सभई नोट कया आहिनि ऐं हीअ इस्तिलाहनि जो क्लास तव्हां सां शेयर कयूं था। उनखां पोइ वरी इंशाअल्लाह ताला एक्सरसाइज़ बि जल्द तव्हां सां शेयर कई वेंदी। अचूं था पहिरीं इस्तिलाहनि जे तरफ़। त हीउ जेको पहिरियों इस्तिलाह आहे उहो आहे त सुहिणो सलूक करणु। सुहिणो सलूक करणु मतिलबु सुठो वर्ताव करणु। अच्छा, हिन में कुझु में मां सिर्फ़ु माना ॿुधाई आहे, कुझु खे जुमिलनि में इस्तेमालु कयो आहे न। पहिरियों इस्तिलाह जेको सुहिणो सलूक करणु माना सुहिणो वर्ताव करणु, पंहिंजो मटि पाण हुअणु मतिलबु पंहिंजो मिसाल पाण हुअणु, ठीकु आहे। सिट सिटणु, साज़िश करणु, मनसूबो ठाहिणु। उनखां पोइ आहे सिर ॾेई सरहो थियणु, जान ॾेई ऐं नालो कमाइणु, ठीकु आहे। जीअं होश मोहम्मद शीदीअ जे हुन लेसन में बि आहे ऐं जेको 8 दर्जे जो ईदी हुयो उहो अब्दुल सत्तार ईदी जो लेसन हुयो, उन में बि इस्तिलाह हुयो त सिर ॾेई सुरहो थियणु, ठीकु आहे। उनखां पोइ वरी त ओझड़ में अटकणु। ओझड़ में अटकणु मतिलबु मुसीबत में पवणु। हिन जो जुमिलो बि आहे त जॾहिं कंहिं क़ौम में इतिहाद ऐं इतफ़ाक़ नथो रहे, उहा क़ौम हसद साड़े दुश्मनीअ जे ओझड़ में वञी पए थी या ओझड़ में वञी किरे थी, ठीकु आहे। उनखां पोइ ॿियो हो ओढ़ाह में किरणु मतिलबु ऊनी खॾ में किरणु। उनखां पोइ हीउ एको ऐं इतिहाद जेको लेसन आहे न उन में आहे त उनजो जुमिलो हो त जॾहिं कंहिं क़ौम में ॿधी नथी रहे त उहा क़ौम तनज़ुल जे ओढ़ाह में वञी किरे थी। पर जुमिलनि खे हाणे छॾियूं था, जेकॾहिं कंहिंखे जुमिलनि जो मतिलबु ज़रूरत आहे ऐं हू जुमिला नोट करणु चाहे थी त भले बि करे, बाक़ी पाण सिर्फ़ु इस्तिलाह ऐं मीनिंग कंदा था हलूं त जीअं पंहिंजी टाइमिंग बची सघे ऐं उनखां पोइ वरी अॻिते वधंदासीं। इन लाइ ॿी बि इलाही सारी एक्सरसाइज़ रहे थी। अच्छा, उनखां पोइ टियों जेको जुमिलो आहे, टियों जुमिलो आहे त लड़ीअ में पोइजणु, ठीकु आहे। टियों जेको इस्तिलाह हो लड़ीअ में पोइजणु। लड़ीअ में पोइजणु मतिलबु हिकु थी वञणु। उनखां पोइ चौथों नंबर इस्तिलाह आहे त पाड़ पटिजणु। पाड़ पटणु मतिलबु ख़तमु थी। उनखां पोइ आहे ममण मचणु। ममण मचणु मतिलबु फ़साद पैदा करणु। जॾहिं पाण में इतफ़ाक़ नथो रहे त अक्सर नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते ममण मचियो वञे। उनखां पोइ आहे खीर खंड थियणु। हीउ जेको इस्तिलाह हुयो जेको PST या JST जो जेको कोई सैम्पल पेपर हुयो उन में बि हुयो ऐं मूं तव्हां सां पहिरीं बि जेके कुझु इस्तिलाह हुया जेके मजमूई तौर ते सभु इस्तिलाह हुया उन्हनि में ई मूं तव्हां सां शेयर कयो हो, पर हीउ हुन जेको सैम्पल पेपर आहे पंहिंजो उन में बि आहे। उनखां पोइ आहे निंड हराम करणु मतिलबु आराम फिटाइणु। कांवनि जी कांका, कबूतरनि जी कूकू, को गाफ़िल जी निंड हराम करणु ऐं बिस्तर नाकाम करे छॾे थी, ठीकु आहे। जुमिला मां नथी पढ़ां, बाक़ी हीअ आहे ऐं इस्तिलाह आहे मीनिंग। उनखां पोइ आहे दिलि बहलाइणु। दिलि बहलाइणु माना दिलि विंदराइणु। सिर जो सांगो करणु। सिर जो सांगो करणु माना जान जी परवाह करणु। सिर जो सांगो न करणु माना जान जी परवाह न करणु। मंडली मचाइणु माना महफ़िल मचाइणु, ठीकु आहे। मंडली मचाइणु माना महफ़िल मचाइणु। उनखां पोइ आहे नोश जान करणु मतिलबु खाइणु पीअणु करणु, ठीकु आहे। सुठे तरीक़े सां ड्रो करणु, खाइणु पीअणु, नोश जान करणु। उनखां पोइ आहे पलर पीअणु। पलर जेको आहे ऐं शाह साहिबु मींहं जे पाणीअ खे चयो आहे न, पलर पलटियाई, जेको सुरसारंग में बक्सर अहिड़े क़िस्म जा कोई लफ़्ज़ आहिनि। त पलर पीअणु माना मींहं जो पाणी पीअणु। थर में माण्हू घणो करे या घणे वक़्त ताईं पलर जो पाणी पीअंदा रहनि था। इन लाइ तव्हांखे ख़बर आहे त थर में इलाही हू घटि आहे पाणी, उते हुनजो घणो गुज़र सफ़र मींहं जे पाणीअ ते पवंदो आहे। जेको हीउ ॿियो आहे त फ़क़ियुनि जो फ़र्क़ु न पवणु, दवा जो असरु न थियणु। फ़क़ियुनि जो फ़र्क़ु पवणु माना दवा जो असरु थियणु। जीअं शाह साहिब जे हुन में जेको 5 दर्जे जो आहे फ़क़ियूं तूं तबी में फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु जॾहिं अमुर करे हुनजो उन में बि आहे ऐं हिन में बि आहे। फ़क़ियुनि जो फ़र्क़ु न पवणु माना दवा जो असरु न थियणु। उनखां पोइ आहे गुझ सलियो न थियणु माना राज़ ॿुधाइणु या राज़ ज़ाहिर न करणु। गुझ सलियो थियणु माना राज़ ज़ाहिर करणु, गुझ सलियो न थियणु माना राज़ ज़ाहिर न करणु। ठप ठरणु, ठीकु आहे। ठप ठरणु माना हैरान थी वञणु, अचरज में पइजी वञणु। पंहिंजी कामयाबीअ जो ॿुधी या मुंहिंजी कामयाबीअ जो ॿुधी हुन जा ठप ठरी विया, ठीकु आहे। उनखां पोइ आहे थोरा मञणु। थोरा मञणु मतिलबु अहसान मञणु। उनखां पोइ आहे सुस फुस करणु मतिलबु आहिस्ते कन में ॻाल्हाइणु
अक्सर पाण चवंदा आहियूं उस क्लास मां उस्ताद वञण खां पोइ ॿार सुस पुस करणु लॻा। लाइक़ु लॻणु मतिलबु क़ाबिल अहिल लाइक़ु मतिलबु कोन चवंदा आहियूं फलाणो बंदो इलाही लाइक़ु आहे या इलाही क़ाबिल आहे स्किलफुल आहे, ठीकु आहे, त उनखे पाण चवंदासीं लाइक़ु लॻणु। उनखां पोइ आहे मख जो तिरकणु, उनजी मीनिंग थींदी सफ़ाई सुथराई। जेके न्यूयॉर्क जा रंग लेसन आहे न उन में आहे त न्यूयॉर्क जो हवाई अॾो एतिरो त साफ़ जो असुलु मख पई तिरके, मख जो तिरकणु माना सफ़ाई सुथराई, हाँ ॿुॾी वञणु माना परेशान थी वञणु। उनखां पोइ वरी आहे ॿिया इस्तिलाह आहिनि त हथु टंगणु, ठीकु आहे, माना पिनणु, ख़ैरात घुलणु, हीअ बचत जेको सबक़ु आहे न उनजो आहे बचत। उनखां पोइ आहे सवड़ा पेर रिघणु, हैसियत मुताबिक़ ख़र्चु करणु, हड़ में कुझु हुअणु माना बचत हुअणु, असांखे हड़ में कुझु हुअणु घुरिजे जेको ॾुखे वक़्तु कमु अचे। उनखां पोइ आहे खाधे खरार खुटी वञणु, माना वेठे खाइण सां जेका जमा थियल रक़म आहे उहा ख़तमु थी वेंदी। फुड़ीअ फुड़ीअ तलाउ थियणु माना थोरो थोरो बचाइण सां गॾु कयल रक़म। घर में कोॾी बि न हुजणु माना घर में कुझु बि न हुजणु, ठीकु आहे, घर में कोॾी बि न हुजणु, फलाणे जे घर में लभे कोॾी बि कोन आहे वरी ख़्यालु ॾिसोसि, ठीकु आहे, घर में कुझु बि कोन। झगो झड़ थियणु माना तबाही करणु बर्बादु करणु। अक्सर माण्हू मतिलबु पंहिंजो फुज़ूल ख़र्ची करे पंहिंजो झुगो झण करे छॾींदा आहिनि। उनखां पोइ वरी हीअ जेके इस्तिलाह आहिनि उन्हनि जा जुमिलनि में इस्तेमालु न आहे पर सिधी सही मीनिंग आहे, आहे परोली सलणु। परोली सलणु माना ॻाल्हि खे सम्झी वञणु। परोली अक्सर असां गुजारत खे बि चवंदा आहियूं, सलणु त ख़बर आहे सम्झणु। परोली सलणु माना ॻाल्हि खे सम्झी वञणु। हड़ हासिलु न थियणु माना कुझु बि न मिलणु। जुण बचो रुलाइणु, पाड़ पटे छॾणु। तंदु तवारणु, ॻाइणु या साज़ वॼाइणु। ॻुझ ॻरणु माना राज़ जी ॻाल्हि करणु। चंग चोरणु, साज़ वॼाइणु या ॻाल्हि करणु, ठीकु आहे, चंग चोरणु। रूह रिझणु, दिलि ख़ुशि थियणु। अच्छा, माणकनि मींहं वसाइणु, घणे माणकनि मींहं वसाइणु, घणे अंदाज़ में इनाम ॾियणु ऐं छह छिॼणु मतिलबु हवास ख़ता थी वञणु। अक्सर असां तकलीफ़ में बि चवंदा आहियूं त फलाणे माण्हूअ जा छह छिॼी पिया या हीअ ॾुख जी ख़बर ॿुधी छह छिॼी पिया मतिलबु हवास उनजा ख़ता थी। अक्सर माण्हू का अहिड़ी ख़बर ॿुधंदा आहिनि त पाण ते हू कंट्रोल न करे सघंदा आहिनि, ठीकु आहे। सो इहे हुया पहिरें जेको 9 दर्जे जो लाज़मी सिंधी लाज़मी जो क्लास आहे उन जा इस्तिलाह। ही इस्तिलाह हुया जेके सभिनी लेसन्स मां हिकु हिकु लेसन करे कलेक्ट कया हुआ। उनखां पोइ वरी एक्सरसाइज़ आहे उहा। अच्छा हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त मां इहो सोचां पई त मे बि हिन जा जेके डिफ़िकल्ट वर्ड्स आहिनि उनजो बि असां हिकिड़ो अलॻि ई क्लास हलायूं। बाक़ी एक्सरसाइज़ जेका आहे उहा बसि सिधी सही सवाल जवाबु एक्सरसाइज़ ते हलाईंदासीं, ठीकु आहे। सो इंशाअल्लाह ताला हीअ क्लास तव्हां लाइ ज़रूरु कारआमद थी वियो हूंदो ऐं मुंहिंजे ख़्याल साबित थियो हूंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी इस्तिलाह थी चुका आहिनि। पहिरें दर्जे खां वठी 8वीं क्लास ताईं तव्हां सां शेयर कया। हीअ 9 दर्जे जो हो, उनखां पोइ ऑल ओवर जर्नल मिक्सअप में बि मां काफ़ी सारा इस्तिलाह तव्हां सां शेयर कया हुआ, तक़रीबन नियर टू 100 हुया। सो हिन बारे में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।